अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां पढ़ूं था अल्जेब्रिक एक्सप्रेशंस जी कट कीअं कजे, सबट्रैक्शन कीअं छॾाइजे। हलूं था हिकिड़ो एग्ज़ाम्पल था खणूं त 2x + 1 माइनस 3x - 1। ठीकु आहे दोस्तों, छा कंदासीं ब्रैकेट्स में कढंदासीं ॿिन्ही खे ऐं ॿिन्ही ब्रैकेट्स जे ॿाहिरां ॾिसंदासीं कहिड़ी कहिड़ी निशानियूं आहिनि। हिते प्लस आहे, कुझु न आहे, यानी प्लस आहे, ऐं हिते माइनस ऑलरेडी आहे। छा कंदासीं, जे प्लस आहे ॿाहिरों त ब्रैकेट जे अंदरि जेके शयूं जहिड़ी हालत में आहिनि उहे साॻियूं लहंदियूं, पर जेकॾहिं अंदरि माना ब्रैकेट जे ॿाहिरों माइनस आहे त इहे माइनस जी अंदरियूं जेके बि निशानियूं आहिनि उहे उबतियूं कंदी। कीअं? माइनस हिते छा आहे, कुझु न आहे, यानी प्लस आहे न, इन करे इहो छा थी वई, माइनस जा 3x। ठीकु आहे, माइनस जा 3x, या ईअं कयो माइनस 3x अची वियो ऐं ॿियो वरी माइनस माइनस +1, हिन जे आॾो कुझु न आहे, यानी 1 आहे। ठीकु आहे, हिन जे आॾो कुझु बि न आहे, यानी 1 आहे। इन करे जॾहिं -1 ज़रबिया 3x थियो तॾहिं जवाबु आयो माइनस जो 3x, ऐं जॾहिं -1 ज़रबिया -1 थियो त माइनस माइनस थी वियो प्लस, ऐं एक खां थी वियो 1। ठीकु दोस्तों, हलूं था मथे। साॻी बिरादरी साईं लाइक टर्म्स, यानी 2x - 3x ऐं +1 + 1, ही ॿ वरी साॻी बिरादरी आहिनि। हाणे 2x मां 3x कटणा आहिनि, यानी सिंपली 2 मां 3 विया, छा बचो, 1 पर माइनस जो न, इन करे हाणे हिते x बचंदी पर माइनस जी। हीअ घणो थी वियो, +1 + 1 प्लस जा 2, जवाबु अची वियो मुंहिंजो -x + 2। ॿियो एग्ज़ाम्पल था खणूं हिकिड़ो आख़िरी, -12x - x² - 6x³ - x। ठीकु आहे दोस्तों, हाणे इहो ॾिसणो आहे त हिन जे आॾो बि माइनस आहे, त यानी अंदरियूं निशानियूं छा थी वेंदियूं, जेके निशानियूं उबतियूं थी वेंदियूं। 12x³ इहा माइनस आहे, थी वेंदी प्लस जी x², वरी -6x³ इहा माइनस जी आहे, इन करे थी वेंदी प्लस जी x। ठीकु आहे दोस्तों, हलूं था। ही x³ आहे, ही बि x³ आहे, ॿई आहिनि माइनस जा, यानी -6 ऐं -12 थी विया माइनस जा 18x²। ठीकु आहे, हिन जहिड़ो ॿियो कोई बि कोन्हे, इन करे साॻियो ईंदो। हिन जहिड़ो ॿियो कोई कोन्हे, इन करे बि साॻियो ईंदो। जवाबु अची वियो मुंहिंजो -18x³ + x² + x। पर जेकॾहिं दोस्तों हीअं हुजे, हाणे छा थींदो, हाणे ब्रैकेट बि छॾाईंदासीं, ज़रब बि छॾाईंदासीं। 2 × x² = 2x², 2 × -1 = 2 माइनस जा, -x² + x, छो थी वई प्लस, छो त ॿाहिरि माइनस आहे ब्रैकेट जे, इन करे अंदरियूं निशानियूं उबतियूं थी वियूं। हाणे 2x², 1x², ॿिनि मां 1 वियो, सिर्फ़ु हिकिड़ी x² बची, माइनस जा 2 ऐं प्लस जो 1, माइनस जो 1 बचो, x² - 1 असांजो जवाबु आयो। उमेदु आहे दोस्तों तव्हांखे सबट्रैक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन सम्झ में आयूं हूंदियूं। मथे वीडियो में असां पढ़ंदासीं त अल्जेब्रिक एक्सप्रेशंस खे मल्टीप्लाई कीअं कजे। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।